टंडे हैदर में नीगरीअ खे अगवा जी कोशिश कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो। मसामत गुलां, सूमरो ओड, अली मोहम्मद ऐं राशिद मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त मोती, चेतन, जेठो ऐं पुलिस एहलकार रज़ा मोहम्मद खोसो राति जो न्याणी शुमाइला खे अगवा करण जी कोशिश कई, दाउन ते फरार थी विया। हुननि चयो त केस दाख़िल हुजण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। 2019 में असां हेॾे आज़ाद नगर कॉलोनी में वाक़ियो थियो। मुंहिंजी नंढड़ी नान साबित थी। हुननि जो को बि मसइलो अञा हल न थियो आहे ऐं जेके बि आहिनि जवाबदार ॿ आहिनि उन्हनि जी ज़मानत थी आहे, बाक़ी 3 हुननि जी ज़मानत न थी आहे। हुन असांखे इंसाफ़ खपे। असांखे मौतमार धमकियूं था ॾियनि। रज़ा मोहम्मद खोसो उहो मटियारी SP ऑफिस में ड्यूटी कंदो आहे, पर असांजो इंसाफ़ अञा सुधो न थियो आहे। हुननि चयो त जवाबदार केस तां हथ खणाइण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। रज़ा मोहम्मद खोसो हुनजी ज़मानत कोन्हे, रूपोश आहिनि, उहे असांखे मौतमार धमकियूं था ॾियनि, केस खां हथ खणो न त असां वरी बि तव्हां अगवा कंदासीं, नंढड़ी तव्हांजी खे अगवा कंदासीं। एहतियात कंदड़ मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk